नाज़रीन, खबर में सिलसिलो जारी है। वहाँ के बेड़ा सिटी का खबर नाल बेड़ा सिटी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के सिलसिले में गरीब और मुस्तहिक औरतुनि जे लाइ आयल 5000 रुपयनि जी किस्त वठण जे लाइ आयल 7 औरतुनि दरबदर औरतुनि खे धिका ऐं थेला ॾियण जो सिलसिलो मामूल बणियल। सख़्त गर्मी सबबि 3 औरतूं मसमात फाफुल, होर ख़ातून ऐं मसमात नुमाणी बेहोश थी वयूं, जिन खे वारिस अस्पताल खणाया विया। सिलसिले में ईज़ी शॉप हाउस बेड़ा रोड अॻियां आयल औरतुनि मीडिया सां ॿुधाईंदे चयो त हू बेनज़ीर इनकम सपोर्ट जी किस्त वठण जे लाइ हिते 3 ॾींहनि खां दरबदर आहिनि, पर खेनि किस्त नथी मिले। जॾहिं कुझु औरतूं ॿुधायो त हिते मुक़ररु थियल एजेंट 5000 जी किस्त ते 500 रुपयनि खां 200 रुपया उगाड़नि था, जॾहिं त खेनि ईज़ी पैसा पारां अलॻि 60 रुपया मिलंदा आहिनि। हिननि चयो त हिते बद इंतज़ामी तोड़े गर्मी सबबि सख़्त परेशान आहियूं। हिननि मुस्तहिक औरतुनि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वस वारनि खां मामले जो नोटिस वठण जी घुर कई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मिस्किन बेवा औरतुनि सां थींदड़ वैसा खाते जी रिपोर्टिंग जी कवरेज लाइ वयल मीडिया जी टीम खे ईज़ी शॉप जे एजेंट खेनि दबाउ ऐं धमकियूं ॾिनियूं ऐं खेनि घटि वधि पिणु ॻाल्हायो। साफ़िन पारां कवरेज कंदड़ टीम खे दबाउ ऐं धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सख़्त मज़म्मत कई वई आहे ऐं इंतज़ामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।